अस्सलाम वालेकुम, मुझो नालो फिज़ा करम है और 12वीं क्लास की शागिर्दियानी आया। अज असीं साइंस फेयर में पार्टिसिपेट करे रहा आहियूं। असांजो टॉपिक है एक्सक्रीटरी सिस्टम। मूंसां गॾु जेके मुंहिंजा पार्टनर्स आहिनि उहे अज़रा, आयशा, इरम। हाणे आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु असांजो जेको टॉपिक आहे एक्सक्रीटरी सिस्टम। एक्सक्रीटरी सिस्टम पे तव्हांखे क्लियर कंदी हलां उहो हूंदो छा आहे। इंसान जे जिस्म में केतिरा ई गैर ज़रूरी शयूं, गैर ज़रूरी मादा ऐं वेस्ट प्रोडक्ट हूंदा आहिनि जिन खे एक्सक्रीट आउट करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। इन सॼे प्रोसेस खे असां एक्सक्रीटरी सिस्टम चवंदा आहियूं। इंसान जे जिस्म में एक्सक्रीटरी सिस्टम नेचुरल तौर ते मौजूदु हूंदो आहे। असां जीअं त असां मैमल्स आहियूं, मैमल्स में 3 क़िस्म जी एक्सक्रीशन थींदी आहे या 3 तरीक़नि सां एक्सक्रीशन थींदी आहे। फर्स्ट असांजो आहे किडनी। किडनी जे ज़रिए असांजे जिस्म में ऑस्मो रेगुलेशन थींदी आहे ऐं नाइट्रोजीनियस वेस्ट आहिनि उहे एक्सक्रीट आउट थींदा आहिनि। उनखां अलावा असांजो आहे लिवर। लिवर असांजो जेको आहे बाल पिगमेंट्स ऐं जेको नाइट्रोजीनियस वेस्ट आहिनि उहे एक्सक्रीट आउट कंदा आहिनि। ऐं थर्ड असांजी आहे स्किन। स्किन जेको आहे असांजा स्वेट ऐं एक्स्ट्रा सॉल्ट आहिनि उहे एक्सक्रीट आउट कंदा आहिनि। जेको अॼु असांजो साइंस फेयर थी रहियो आहे उनमें असांजो एक्सक्रीटरी सिस्टम जेको टोटली डिपेंड आहे उहो आहे यूरिनरी सिस्टम। त आउं तव्हांखे यूरिनरी सिस्टम जो ई ॿुधाईंदी हलंदसि। असांजो यूरिनरी सिस्टम जो हेठिन ऑर्गन्स तहत कमु कंदो आहे। फर्स्ट असांजी आहे किडनी, सेकेंड असांजो आहे यूरिटर, थर्ड असांजो आहे यूरिनरी ब्लडर एंड लास्ट वन इज़ यूरिथेरा। असां हाणे तव्हांखे ॿुधाईंदी हलां त किडनी जी स्ट्रक्चर छा हूंदी आहे ऐं उहा किथे लोकेटेड हूंदी आहे। असांजे जिस्म में 2 किडनीज़ हूंदियूं आहिनि, उनजो कलर रेडिश ब्राउन हूंदो आहे। असांजी किडनीज़ बीम यानी चोणे जी शक्ल वांगुरु हूंदियूं आहिनि। असांजूं किडनीज़ 10 सेंटीमीटर लॉन्ग हूंदियूं आहिनि ऐं असांजूं किडनीज़ एब्डोमन जे पुठियां चेल जे मथां रखियल हूंदियूं आहिनि। हाणे मां तव्हांखे किडनी जो फंक्शन ॿुधाईंदमि। किडनी छा कहिड़ो कमु कंदी आहे। किडनी बेसिकली इंसान जे जिस्म में रत साफ़ करण जो कमु कंदी आहे। उन में जेको उनखे मदद ॾींदा आहिनि उहे नेफ्रॉन्स हूंदा आहिनि। नेफ्रॉन्स आहिनि छा? नेफ्रॉन्स किडनी जो बेसिक यूनिट्स आहिनि ऐं हिकु किडनी में 10 लाख नेफ्रॉन्स मौजूदु हूंदा आहिनि। असांजी किडनी जेको हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदमि किडनी जो ऑस्मो रेगुलेटरी फंक्शन मीन्स की किडनी जो ज़ाब्ते वारो कमु। असांजे जिस्म में लूणी पाणी जी मिक़दार खे बैलेंस करण वारो कमु ऑस्मो रेगुलेटरी फंक्शन कंदो आहे। ऐं असांजी किडनी जेका आहे रोज़ानो 100 खां 140 लीटर ब्लड ठाहींदी आहे, जंहिंमां 2 लीटर ब्लड यूरिन प्रोड्यूस कंदी आहे। ऐं उनखां अलावा असांजी जेका किडनी आहे उहा रोज़ानो हर 40 मिंटनि खां पोइ 4 खां 5 लीटर रत साफ़ कंदी आहे। हाणे मां तव्हांखे किडनी जी हिस्ट्री ॿुधाईंदमि। किडनी जी ट्रांसप्लांटेशन 1909 में हिकिड़ो साइंटिस्ट हो एलमन जंहिं जानवरनि जी किडनी जी ट्रांसप्लांटेशन कई जेका कामयाबु साबित थी। ऐं उनखां पोइ उन इंसान जी किडनी जी ट्रांसप्लांटेशन कई जेका नाकाम साबित थी। उनखां पोइ 1954 में हिकु डॉक्टर हो जोसेफ मेरी जंहिं इंसान जी किडनी जी ट्रांसप्लांटेशन कई जेका कामयाबु वई ऐं उन किडनी 8 साल कमु बि कयो ऐं इन कारनामे जी वजह सां उनखे नोबेल प्राइज़ बि मिलियो। 1963 में ॿिया बि सारा डॉक्टर्स आहिनि जंहिं किडनी जो ऑपरेशन्स कयूं जेके साबित थियूं। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदी हलां ट्रांसप्लांटेशन आहे छा। कंहिं इंसान जी किडनी मीन्स फेल थी वेंदी आहे या कंहिं हिसाब सां कमु नाहे कंदी त उहो इंसान डायलिसिस कराईंदो आहे। पर उनखां वधीक जेको अमल हाणे हली रहियो आहे 80% केसिस जंहिंजा सक्सेसफुल थिया आहिनि उहो आहे ट्रांसप्लांटेशन। कंहिं यंग पर्सन खां उहो जेको सफ़र पेशेंट आहे उहो किडनी एक्सेप्ट करे एतिरे क़दुरु जो उनजी बॉडी उहा किडनी एक्सेप्ट करे इनखे ट्रांसप्लांटेशन चयो वेंदो आहे। इन जा केसिस डायलिसिस वारे अमल खां 80% साबित बि थिया आहिनि, सक्सेसफुल थिया आहिनि। हाणे साइंसदान इहा कोशिशि करे रहिया आहिनि त छो न हिकिड़ी आर्टिफिशियल किडनी ठाही वञे मीन्स की बायोनिक किडनी जेका डायलिसिस वारे अमल खे हज़ारे माण्हुनि खां छुटकारो ॾियारे सघे। उन किडनी जी साइज़ कॉफ़ी कप जेतिरी हूंदी आहिनि। उहा किडनी जेका आहे इंसान जे जिस्म में 2 तरीक़नि सां ब्लड खे फिल्टर कंदी। फर्स्ट आहे फिल्टर साइड ऐं सेकेंड आहे सेल्यूलर साइड। जेका फिल्टर साइड आहे उन में हिकिड़ो सिलिकॉन जो पर्दो मौजूदु हूंदो आहे जेको ब्लड खे फिल्टर कंदो आहे। ऐं उनखां अलावा जेका सेल्यूलर साइड आहे उन में जेके आहिनि ट्रांसप्लांटेड सेल मौजूदु आहिनि जंहिंखे नेफ्रॉन्स चवंदा आहियूं। उहे वरी ब्लड जे जुज़नि खे मुतवाज़न करण में मदद ॾींदा आहिनि।